रियल इशूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार। नाज़रीन, लाड़काने ज़िले के शहर रते देरे खां फ़क़ति 1 किलोमीटर परे वाक़े ॻोठ बहार शाह जा रहवासी समूरिन बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हिन जदीद दौर में बिजली ऐं गैस जी त सहूलियत मौजूदु नाहे, पर उते जेको मौजूदु स्कूल आहे उते ॿारनि खे फर्नीचर मुयसरु न हुजण सबबि उहे वण हेठां पट ते वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां आगाह कंदो असांजो रते देरे जो रिपोर्टर PK जोयो। रते देरे खां 1 किलोमीटर जे फ़ासिले ते ॻोठ आहे पीर बहार शाह। जितां जा रहवासी जेको आहे सो बुनियादी सहूलियतुनि खां बिल्कुलु महरूम आहिनि। उते न बिजली आहे न गैस आहे। ऐं वॾी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ॿुधायां त उते जेको हिकिड़ो 2 सवनि खां मथे जेके शागिर्द आहिनि उन्हनि जे लाइ स्कूल आहे जेको 1 कमरे ते मुश्तमिल हुयो, जेको गुज़िरियल साल बरसातुनि में जेको आहे सो ड्रही पट पइजी वियो हो, जंहिंखां पोइ उतां जा शागिर्द जेके आहिनि उहे वण हेठां वेही जेको आहे सो पट ते तालीम कराए रहिया आहिनि। इन ई हवाले सां जॾहिं आवाज़ TV न्यूज़ जी जेकी टीम उते ॻोठ पहुती त उते उस्तादनि पहिरियां ॿुधायो त जेको आहे सो हिते 2 सालनि खां वठी ही ॿार जेके आहिनि उहे हेठि पट ते वेही जेको आहे सो पढ़ी रहिया आहिनि, जंहिं सबबि 2 सवनि खां मथे ॿार आहिनि जंहिंखे तालीम वठण में जेको आहे सो तमामु घणी मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते हू पढ़ी सघनि था, पर हुननि खे जॾहिं लिखण लाइ चयो वञे थो त सोढ़ ऐं ॿारनि जी घणाई हुजण सबबि जेको आहे सो हुननि खे सख़्तु तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन ई हवाले सां उतां जे उस्तादनि ॿुधायो त हिते सरकारी अमलदार जेको आहे सो काफ़ी भेरा जेको आहे सो विज़िट करे चुका आहिनि, पर उन जे बावजूद बि हिते ख़ासि तौर ते फर्नीचर ऐं इन खां अलावा पीअण जो पाणी ऐं स्कूल जे लाइ कमरा जेके आहिनि उहो सिर्फ़ु हिकिड़ो आहे। उन जे लाइ हुननि चयो आहे त जेको आहे सो हिकु ॿियो कमिरो बि जेको आहे सो असांखे ठाराए ॾिनो वञे जीअं ॿार आसानीअ सां तालीम पिराए सघनि। इन खां अलावा ॻोठाणनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी ऐं तव्हां फुटेजनि में बि ॾिसंदा हूंदव त उते नेकर जेको आहे सो पाणीअ जो बिल्कुलु बि न आहे। ऐं उन में ॻोठाणनि ॿुधायो आहे त जेको आहे सो हिते जॾहिं बरसातियूं पवंदियूं आहिनि त काफ़ी ॾींहंनि ताईं पाणी ॻोठ अंदरि मौजूदु हूंदो आहे। ऐं इन खां अलावा हिते न 2 सालनि खां न का बिजली आहे ऐं न ई गैस आहे। गैस न हुअण जे सबबि उतां जा जेके माण्हू आहिनि उहे काठियूं ऐं छेणा ॿारे जेको आहे सो मानी पचाईंदे तव्हांखे नज़र ईंदा। खुदा जो कसम हज़ार माण्हुनि खे चयो आहे गर्मियुनि में केतिरा ॿार असांजा मरी विया आहिनि। राति बि ॾींहं बि असां इहे अलाह खे संभालियूं था वेठा। हवा घुले थी त सुकून आहे, न त सुकून न आहे। तव्हांजे हूंदे सूंदे असां काॾे वञूं, हर कंहिंखे ॻोठ में बिजलियूं नालियूं निकाल, ऐं असांखे का शइ न आहे। असां निधण का माण्हू आहियूं। 2 साल का असां बिजली कोन्हे, न को नाली आहे न को गैस आहे। ॿिए हंधि गैस आहे, नालियूं आहिनि, उन्हनि जी हर शइ थिए थी। असां ईअं समय न दड़का आहियूं हिते। ॿार बीमार असांजा ईअं गर्मी में बि न असां में बिजली बि कोन्हे, न असांखे रोड, न असांखे गैस। गर्मी में ॿार बि असांजा बीमार, असां सां हालियत आहे भाउ, बसि महिरबानी कयो। 2018 खां मुंहिंजी हिते ट्रांसफ़र थी आहे स्कूल में। जॾहिं खां आयो आहियां त इहो ई माना फर्नीचर जी खोट रही आहे। उन में कुझु बेंचूं हुयूं उहे हिन वक़्तु जेके आहिनि त बरसातुनि जे सबबु जेके अॻिली 2022 में जेकी बरसातूं हुयूं उन में उहो फर्नीचर बि असांजो ख़राबु थी वियो। बजाए हाणे 5 बेंचुनि खां सवाइ असां वटि कुझु बि कान्हे। सूरत हाल इहा आहे त असां हीअ पट ते माना 2019 खां 2023 हले थो, 4थों साल आहे असांजा ॿार ईअं ई वणनि जी छांव में हेठि ज़मीन जी पट ते वेहनि था। ॾाढी मुश्किलातुनि खे माना मुंहुं ॾियणो थो पए। असांजो ॻोठ रते देरे नज़दीक किलोमीटर ते आहे। असांजा नंढड़ा बचड़ा 200 शागिर्द स्कूल में पढ़नि था, 1 दर्जे खां 5 दर्जे ताईं। पर हालियत इहा ई आहे त हेठि धरती ते ॿार पढ़नि था, वणनि जी छांव ते, जेके गर्मी में सही मञा सां तालीम बि नथा पिराए सघनि। असां वटि हिते ऑफिसर विज़िट त कंदा रहिया आहिनि, पर ॿुधो अणॿुधो कयूं वरी वापसि मोटे हलिया पिया वञनि, पर का बि हिते सहूलियत मुहैया कान कई अथऊं। जीअं त हिते उस्ताद टिनि जी जाइ ते 2 उस्ताद अचनि था। हिकिड़ो उस्ताद जेको आहे थी सघे थो त हुननि खे पघार ई पंहिंजी मुकमिल बाला ऑफिसरनि खे खाराए थो सघे, जो हिते हिकिड़ो ॾींहुं बि नथो अचे। ऐं एतिरी त लापरवाही जो हफ़्तनि जा हफ़्ता, महीननि जा महीना, पर जेकॾहिं अचे थो त पंहिंजे धुत में ऐं ॿारनि खे कंहिं बि क़िस्म जी तालीम कोन थो। तक़रीबन 2019 खां वठी असांजो रोड बिजली न आहे। असांजे ॿारनि जी तालीम तव्हां पाण ॾिसी रहिया हो त ॿारनि खे तालीम सही नमूने सां 2 उस्ताद अचनि था, हिकु उस्ताद आहे। असां हेठि पढ़ी सघूं था पर लिखी नथा सघूं। असांखे फर्नीचर
खपनि कुझु बि कान्हे असां हेठि वेहूं था असांखे ॾुखियाई थी थिए असां हिते वेठा आहियूं पट ते न कुर्सियूं न असांखे सरदार असां कुझु कान्हे न बेंच आहिनि न कुर्सियूं आहिनि न बिजली आहे जॾहिं खां वठी आया आहियूं असां हिते वेहूं था न असांखे बेंचूं आहिनि असांखे बेंच न आहिनि असां पट ते वेठा आहियूं सबक़ु लिखण सही नथा लिखूं ॾिसी दुनिया में अजब निसार साईं जी कसम जे बेदर्तीअ ते इसरार जोड़ा साईं सभिनि सां नाज़रीन, मां उहा अज़ीम हस्ती आहे जंहिंजी दुआ में रब साईं तमामु वॾी ताक़त रखी आहे। अहिड़ी हिकु माउ जी कहाणी रशीद समय जी हिन रिपोर्ट में पेश कयूं था, जंहिं न रुॻो पंहिंजे औलाद खे सुधारण ख़ातिर कंहिं मंज़िल ते पहुचाइण ख़ातिर जाखोड़ियो, पर संदसि दुआउनि संदसि औलाद खे अॾे छॾियो। त अचो त ॾिसूं था हीअ रिपोर्ट। जिन पंहिंजी अमड़ जूं दुआऊं माणियूं उहे अॾिजी विया। लाड़काणे जा 5 भाइर बि पंहिंजी मिठड़ी अमड़ जी दुआउनि सां कामयाबु आहिनि। को कस्टम कलेक्टर त को SSP, को भाउ इलेक्ट्रिकल इंजीनियर त को असिस्टेंट प्रोफेसर त को वरी AC। संदन कामयाबी में हिननि जो को कमाल न आहे, पर हिननि भाइरनि खे संदन अमड़ हिन मंज़िल ताईं पहुचाइण लाइ नूर निचो हुयो। उन अमड़ जेके पोरिया कया अॼु उहे सजाया थी विया। हिननि 5 भाइरनि मां हिकु भाउ डॉक्टर साजिद अब्बासी सरकारी ड्यूटीअ खां पोइ डॉक्टरनि लाइ कमाईअ जो टाइम सम्झो वेंदड़ यानी शाम जो 5 वॻे खां पोइ ग़रीब मरीज़नि जो मुफ़्त इलाज करे थो। डॉक्टर साजिद अब्बासी पंहिंजी अमड़ मुमताज़ बेगम जे नाले सां मंसूब कयल मुमताज़ वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे प्लेटफॉर्म तां लाड़काणे में बुकिन जे मरीज़नि जो मुफ़्त ऑपरेशन, मुफ़्त अल्ट्रासाउंड ऐं मुफ़्त चेकअप करे थो। न रुॻो डॉक्टर साजिद पर संदसि घरवारी डॉक्टर रीना साजिद बि हिन कारे ख़ैर में संदसि ॿांह ॿेली बणियल आहे। जॾहिं मां FCPS जी डिग्री हासिलु कई ऐं मां इहो सोचियो कुझु वाक़िया अहिड़ा थिया मुंहिंजी अमड़ सां कुझु वाक़िया अहिड़ा थिया जंहिंखां पोइ अचानक हिकिड़ी तब्दीली अची वई त मां शाम जो सोचियो त जेकी मुंहिंजी प्राइवेट क्लिनिक जो मुंहिंजो जेको ज़ाती टाइम आहे उहो मां सॼी ज़िंदगी जेसिताईं मां जीअं रहियो आहियां ओसिताईं मां ग़रीबनि जे लाइ वक़्फ़ु कयां थो ऐं जेसिताईं मां जीअं रहियो आहियां ओसिताईं मां फ्री ऑफ कास्ट कमु कंदुमि। त इहो ख़्यालु मूंखे 2017 खां वठी आयो ऐं अल्हम्दुलिल्लाह मां अॼु ताईं इहो कमु कंदो थो अचां ऐं 2021 में 22 में मुंहिंजी घरवारी बि FCPS पास कई ऐं उनखे बि मां इन पंहिंजे ई ख़्याल तरफ़ लाड़ो खणी आयुमि त उन बि पोइ इहो वचन कयो त जेसिताईं उहा बि ज़िंदा हूंदी उन जी बि डिग्री अलाह साईं जी राह में वक़्फ़ु कंदे असां जेके बि लेडीज़ पेशेंट्स आहिनि गुर्दनि जा पेशेंट्स आहिनि उन्हनि जी उहा बि चकास पिणु सॼी ज़िंदगी जे लाइ फ्री ऑफ कास्ट कंदी। डॉक्टर साजिद अब्बासी ऐं संदसि 4 भाइर नंढपिण में यतीम थी विया। संदन अमड़ मुमताज़ बेगम घर में सिलाई जो कमु करे 5 ई भाइरनि खे पढ़ायो। ही सभु भाइर सरकारी स्कूल में पढ़िया। संदन अमड़ आला तरबियत करे खेनि बहितरीन तालीम ॾियारी, जंहिंजे नतीजे में ही भाइर अॼु कंहिं मंज़िल ते पहुतल आहिनि। संदन वॾे में वॾो भाउ शाहिद अब्बासी कस्टम कलेक्टर, अब्रेज़ अब्बासी SSP, जावेद अब्बासी दुबई में इलेक्ट्रिकल इंजीनियर, सदाम अब्बासी असिस्टेंट कमिश्नर ऐं डॉक्टर साजिद अब्बासी असिस्टेंट प्रोफेसर यूरोलॉजी आहे। यकीनन हर इदारे जो को न को नालो हूंदो आहे ऐं ही मां नालो पसंदि कयो त मां पंहिंजे अमड़ जे नाले सां रखां छो जो असां यतीम थी वॾा थिया आहियूं ऐं उन्हनि में यकीनन मुंहिंजे वालिदेन जो हथु आहे। स्पेशली जॾहिं असां 2-4 सालनि जा हुआसीं त मुंहिंजो वालिद साहब फोत थी वियो त जेका बि मुंहिंजी तरबियत आहे मुंहिंजी अमड़ कई ऐं पाण पढ़ियल न हूंदे बि असांखे तमामु बहितरीनु तरबियत ॾिनी ऐं तालीम ते तमामु घणो ख़र्चो कयो ऐं असांखे उहा तरबियत ॾिनी। उन जे करे सभु असां सुठड़ी रैंकिन ते आहियूं ऐं मां जेको आहे सो इहो सोचियो त सभ खां बेस्ट नालो जेको थी सघे थो उहो मां पंहिंजे माउ जे नाले सां रखां। पोइ मुमताज़ वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन मां हिन जो नालो रखियो। डॉक्टर साजिद अब्बासी हिन वक़्तु हिकु मसवाड़ जे मेडिकल सेंटर में ग़रीब मरीज़नि खे मुफ़्त मेडिकल सर्विस फ़राहम करे रहियो आहे, जॾहिं त हिन लाड़काणे बाईपास वेझो ख़ैराती इस्पताल क़ाइमु करण लाइ प्लाट ख़रीद कयो आहे, जंहिंजो तामीराती कमु हलंदड़ आहे। मां सहूलियतूं त तमामु घणियूं ॾियणु चाहियां थो, बाक़ी फ़िल वक़्तु मुंहिंजी जेकी जान जी जेकी सर्विस आहे, जान जो जेको मुंहिंजो सदको आहे त मां पाण डेली 5 खां 9 ताईं 10 ताईं इवन 11-12 बजे ते थी वेंदा आहिनि त मां पंहिंजी ज़ाती जेकी मुंहिंजी फ़ीस आहे इलाज जी चकास जी उहा मुंहिंजी 100% फ्री आहे ऐं मां जेको अल्ट्रासाउंड कंदो आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह डेली असां हेॾा अल्ट्रासाउंड कयूं था त सुठड़े अल्ट्रासाउंड खां वधीक असांजी KUB जी ॻाल्हि कंदासीं त असांजी रिज़ल्ट उन में बहितरीनु आहे। असां अल्ट्रासाउंड गुर्दनि जो पिणु रिपोर्ट समेत मरीज़ खे फ्री ॾींदा आहियूं
ऐं उनखां अलावा हर ऑपरेशन में मुंहिंजी मिसिस जी जेका फीस आहे घटि में घटि सर्जन खे 20-25 हज़ार न बचंदा त उहो सर्जरी ई न कंदो आहे। त असांजी फीस 25-30 हज़ार आहे। असां उहा हर पेशेंट खां फ्री ऑफ कास्ट सर्जरी कंदा आहियूं। असां सर मिलाए करे 100 क्रॉस कंदा आहियूं, पोइ कॾहिं 120 कॾहिं 130, माना डेली तक़रीबन तव्हां हाणे बि OPD ॾिसी सघो था पिया। मां 5 खां वठी करे मुसलसिल मरीज़ ॾिठा आहिनि त 100 खां क्रॉस करे वेंदा आहियूं असां। ऐं 100 अल्ट्रासाउंड कंदा आहियूं ऐं उनखां अलावा हर रोज़ु 3-4 ऑपरेशन्स असां फ्री ऑफ कास्ट कंदा आहियूं। हिते फ्री कमु हले थो, हुन खां अलावा जेको माना मरीज़ अचे थो सुठे नमूने इलाजु थिए थो। 500 हज़ार फीस था वठनि, अल्ट्रासाउंड जो अलॻि था वठनि। उन दौर में डॉक्टर साजिद साहब जहिड़ा माण्हू फ्री में चेकअप था कनि, फ्री में अल्ट्रासाउंड ऐं तमामु घणी सहूलियत ग़रीब मरीज़नि जे लाइ। मारूड़ा जेके सिंधी असांजा जिन्हनि खे ॿियनि सेंटरनि ते हिकु हिकु शइ जे लाइ पैसा अलॻि अलॻि, ड्रेसिंग जा पैसा, पॉलिश कढाइण जा पैसा था वठनि, हिते एतिरे क़दुरु स्टिच आउट, ड्रेसिंग सभु शइ फ्री आहे। असांजे लाड़कणे में हिकिड़ी ख़ुशकिस्मती आहे जो अहिड़ा नौजवान डॉक्टर ख़ुदा कान ऐं कंहिं फाउंडेशन तहत या कंहिं बि तहत हमदर्दी ख़ातिर ग़रीबनि जी, असां जहिड़नि जी जेके वीचारा बेपहुचनि। मुंहिंजी भेण बीमार आहे, मां त ठीकु आहियां, वीचारी रिनज़ाल आहे, पैसा बि कोन्हनि, त कल्ह आयासीं, साईं चयो त मां तव्हांखे वधि खां वधि रिआयत कंदुसि। मां जा पंहिंजा पैसा त कोन्हनि, पर जेकॾहिं मथे लेबॉरेटरी वारा वठंदा उन में बि तव्हां सां रिआयत कंदो। टेस्टूं करायां, मां सम्झां थो त अहिड़ियूं फाउंडेशन अञा बि हुजनि ऐं ॿिया बि असांजा मुस्लमान सिंधी भाइर हिमत कनि। काश डॉक्टर साजिद अब्बासी जहिड़ो जज़्बो सिंध जे ॿियनि डॉक्टर्स में बि पैदा थी पवे त ग़रीब मरीज़नि जो बि भलो थी पवे ऐं इन्हनि डॉक्टर्स जी बि मंज़िल आसान थी पवे। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुघे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।